साईं ॾाढी वारा काॾे पिया वञो? बस क्या हालूं सीधा ख़बर ई कान्हे केॾां वञूं। तव्हां ॿुधायो साईं काॾे पिया वञो? साईं कोट ॾिजी इहो कोट ॾिजी किथे आहे? साईं अलाए किथे आहे पर आहे एॾे अॻिते। घणा साल पुराणो आहे? इहा मूंखे ख़बर कान्हे का। कंहिं ठारायो? उहो हिनखां पुछिणो मरी विया असां। ख़बर ई न आहे कंहिं शइ। छा पुचकारी पियो? बहानो यार करूं ना सुबुह खां वठी मूंखे ज़ुकाम आहे सोचींदा त कोरोना वायरस अथसि इन करे परे परे था मूंखां भॼनि। हिन मास्क बि कोन पातो आहे। इहा तव्हां ग़लति आहे तव्हांजी। आहे ई कोन बाबा उहो आहे पर जेको तव्हां मास्क ठाहियो घटि में हाणे घटि छा उहो अची आहे न पोइ अर्ज़ु न हिकिड़ो अंडरवेयर हिननि खे पाराइणु खपे। न उहो सही आहे पर हीउ जेको मौसम बदिलियो आहे न इन करे मूंखे ज़ुकाम थियो न त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। न असल में तूं 7 बजे उथई तॾहिं तोखे ज़ुकाम थियो। हा इन ॻाल्हि खे 7 बजे उथियो आहे उनजे करे ज़ुकाम थियो। या फ्री में टेस्ट हुजे त मां वञण लाइ तयारु आहियां टेस्ट करायां। ॾिसूं था 10,000 रुपया केरु भरींदो मुंहिंजे पारां? अॻिते ॾिसूं था एम्बुलेंस में तव्हां बीठो फ्री में आहे? कान्हे मालिक बाबा 10,000 आगा खान में और वो ईअं था चओ तव्हां ईरान मां आहियो या तव्हां भलारे मुल्क मां आया हुजो तव्हां घुमी आया हुजो तव्हां आसे पासे। भलारो मुल्क कहिड़ो आहे? मोहतरम ईरान भलारो मुल्क आहे न। सऊदी? ईरान ईरान फिलहाल ताज़ो वायरस हुते पकड़ियल आहे। परेशान आहे ईरान। वायरस ॾिसण में कीअं थो अचे? न माइक्रोस्कोप में ॾिसण में कीअं थो अचे? उहो जीअं असां वटि साईं राशिद सुमरू साहिबु आहे ईअं औरत मार्च ते हलूं? बिल्कुलु हलबो साईं बिल्कुलु हलबो। पर औरतूं त कोन आहियूं न पाण। बुल्को खणी वठंदासीं हिननि खे सपोर्ट त कंदो न। न NGO वारा हलो मोचड़ा हलो न पंहिंजे घर वारनि खे गॾु वठी हलो पोइ हली सघिजे थो न त न। किरायो भाड़ो किथां आणे? गुरबत लॻी पई आहे। न हुननि खे चवंदासीं वुमेन एक्शन फोरम वारनि खे हा त पोइ थोरो माल ॾियो या गाॾी ॾियो असांखे त असां अचूं या पेट्रोल ॾियो गाॾी भला असां पंहिंजी सही गाए। आहे पर पोइ खे बि त हक़ हुजणु खपे न। जेकॾहिं हू चवनि न असां हेॾा कोन हलंदासीं असांखे कलंदर ते वठी हलो कमु ख़राबु थी वेंदो न पोइ कलंदर ते वठी हलंदासीं उते बि खणी मार्च कंदासीं। इहो को एॾो ख़ासि इशू न आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे ब्रेक लॻणु खपे। हा यार सुनसान जॻह ॾिसो। मूंखे सम्झ में अचे